सोबोदेरो टाउन चेयरमैन एडवोकेट एजाज अहमद खोड़ो जी खास हिदायतुनि ते वाइस चेयरमैन हबीबुल्लाह सेतो TMO सैयद मोहिबुल्लाह शाह राजदी डिप्टी इंफॉर्मेशन सेक्रेटरी एहसान अली सेतो मरकजी इमाम बारगाह वॾो पिड़ जे मातमी रूटनि जंहिंमें सफ़ाई सुथराई ऐं रोशनी खे यकीनी बणाइण लाइ रूट जी प्यादल विज़िट कई। उन मौक़े ते तालके सोबोदेरो लाइ मुक़ररु थियल फोकल पर्सन ऐं ज़िले मेंबर सैयद अली गुल शाह जहानिया सैयद वकार मुमताज़ अली शाह ऐं सरफराज़ ख़ान तुनियो जन वॾे पिड़ जे इंतज़ामिया सां ॻाल्हि ॿोल कई। वॾे पिड़ जी इंतज़ामिया मुक़ररु थियल फोकल पर्सन खे सोबोदेरो तालके ऐं सिटी में मातमी अज़ादार लाइ फर्स्ट एड लाइ मेडिसिन ऐं डॉक्टरनि जो अमलो न हुजण जूं शिकायतूं कयूं, जिन मथे इंतज़ामिया सां ॻाल्हाए मसइला हल कराइण जो यकीन पिणु ॾियारियो। उन मौक़े ते सैयद गदाउसिन शाह, ज़वार महबूब अली सेतो, सज्जाद मुल्ला, ज़वार रजीब अली अब्बासी, निसार मुग़ल, मुमताज़ सामटियो ऐं वॾे पिड़ जी इंतज़ामिया उस्ताद तालिब कासकेली, मीर वकार अली टालपुर ऐं ॿिया मौजूदु हुआ। वाइस चेयरमैन ऐं TMO यकीन ॾियारियो त इंशाअल्लाह मुहर्रमुल हराम में मोमिनीन ऐं मातमी अज़ादारनि खे का बि तकलीफ़ न ॾिनी वेंदी। हर जाइज़ मसइलो हल कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।